अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में सब खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं दहशतगर्दी जे हवाले सां। दहशतगर्द हिकु दफ़ो ॿीहर सरगर्म नज़र अचनि था। हिकु महीने अंदरि 3 बम धमाका, केतिरियूं क़ीमती जानियूं ज़ाया थी चुकियूं ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया, केतिरा ई माण्हू माज़ूर थी चुका। इन हवाले सां वॾे वज़ीर पारां अॼु पिणु प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। वॾे वज़ीर जो चवणु हो त दहशतगर्दनि खे उन्हनि जे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो। वॾे वज़ीर जो चवणु हो त इन हवाले सां कुझु माण्हुनि खे यक़ीनन तकलीफ़ ईंदी, पर कुझु माण्हुनि खे डिटेक्ट कयो वेंदो ऐं हू ज़रूरु चाहींदा त अमन अमान जी सूरत हाल खे अॻु जीअं बहितर कयो वञे। इन लाइ कुझु सख़्तु क़दम बि खणणा पिया त हू ज़रूरु खणंदा। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हि कंदासीं मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरत हाल जे हवाले सां। मौजूदा जेका गॾियल हुकूमत आहे उहा शायदि सख़्तु फ़ैसिला करण में जेका आहे सो कन्फ्यूजन जो शिकार आहे। मौजूदा जेका हुकूमत आहे उनखे जिते मुआशी चैलेंजिस आहिनि त उते सियासी सूरत हाल पिणु बहितर न थी सघी आहे। अपोज़िशन जो तमामु घणो दबाव आहे। हिकु तरफ़ PTI MQM ऐं मुख़्तलिफ़ जमातनि जो प्रेशर आहे त चूंडूं करायूं वञनि, फौरी तौरु जेके आहिनि इलेक्शन कराया वञनि, पर पीपल्स पार्टी ऐं नून लीग चाहिनि थियूं त चूंड सुधारनि खां अॻु में इलेक्शन न थियणु घुरिजनि। इन हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु क्लियर कट चई चुको आहे त जेकॾहिं चूंड सुधारनि खां अॻु में जेकॾहिं ईअं इलेक्शन थिया त उहे खूनी इलेक्शन हूंदा। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं त वज़ीर आज़म पारां अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास पिणु कोठायो वियो ऐं इत्तिहादियुनि खे मुशावरत या लंडन फ़ैसिलनि जे हवाले सां या ईंदड़ हिकमत अमली जे हवाले सां पिणु उन्हनि खे मुशावरत लाइ घुरायो वियो आहे। बज़ाहिर ईअं नज़र अचे थो त हीअ हुकूमत अकेले सिर को फ़ैसिला नथी करणु चाहे या आवाम जे मथां जेको महांगाई जो बम आहे या मुआशी बम आहे उनखे अकेले सिर उनजो क्रेडिट नथी खणणु चाहे। कोशिशि कंदासीं त पंहिंजनि महिमाननि सां इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल करे सघूं। इन हवाले सां जिन महिमाननि असांखे जॉइन कयो आहे उनजो तारीफ़ कराईंदी हलां। सीनियर सियासी तर्जनिगार जामी चांडियो साहब असां सां गॾु आहिनि। जामी साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। PTI सां तालुक़ रखंदड़ मंसूर शेख साहब असांखे जॉइन कयो आहे। मंसूर साहब तव्हांखे भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ जी मंसूर साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। पीपल्स पार्टी मां वीर जी कोहली साहब असांखे जॉइन कयो आहे। वीर जी साहब तव्हांखे भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। थैंक यू सलीम। वीर जी साहब शुरूआत तव्हां खां कंदमि। कीअं था ॾिसो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे मुल्क में, तव्हां सम्झो था त हुकूमत कंफ्यूजन जो शिकार आहे, केतिरा ई चैलेंजिस आहिनि, दहशतगर्दी जो चैलेंज आहे, मुआशी चैलेंज आहे, सियासी चैलेंज आहे, पर हुकूमत शायदि को फ़ैसिलो नथी करे सघे या फ़ैसिला वठण में कमज़ोरी हुकूमत ज़ाहिर करे रही आहे। सभिनि ॿ शयूं आहिनि उनमें। हिकिड़ो त चूंड सुधारा आहिनि जंहिंमें समूरनि पार्टियुनि सां इहो पहिरीं तय थियल हुयो त समूरनि जा जेके बि उन्हनि जे ख़दशात आहिनि या जेके उन्हनि जूं जेके तजवीज़ूं आहिनि उन्हनि समूरनि खे साम्हूं रखंदे चूंड सुधारा अहिड़े तरीक़े सां आंदा वञनि जंहिंमें आज़ादाना का साफ़ शिफ़ाफ़ का इलेक्शन थी सघे। उन मामले में ज़ाहिर आहे विच में इलाही मुंझाईंदड़ मसइला थिया हुआ जंहिंमें उन्हनि चयो त भई असां इलेक्टिव सिस्टम जे थ्रू चूंड इलेक्शन कराईंदासीं। अहिड़े क़िस्म जा ऑर्डिनेंस सदारती ऑर्डिनेंस जारी थिया, सभु शयूं पंहिंजी जॻह ते थियूं। पर हाणे मामलो हिकिड़ो त इहो आहे त चूंड सुधारा कहिड़े तरीक़े सां आणजनि, उन में सभिनीनि खे ऑन बोर्ड आणिजे, जेके इतादी आहिनि सभिनीनि खे, जेके सियासी धुरियूं आहिनि या जमायतूं आहिनि। ॿियो इहो आहे त ॾिसो सियासी बहरान जंहिं तरीक़े सां पोयां 4 साल में ग़लति फ़ैसिला थिया ऐं ग़लति फ़ैसिला इन बुनियाद ते थिया त जेको वज़ीर आज़म साहब हुयो उन जी अना जेका हुई साबिक़ त कोन थो चवां, पर बरतरफ़ वज़ीर आज़म उन जी जेका अना हुई उहा अना ईगो जे करे उन्हनि पहिरीं इहो चयो त IMF ॾे कोन वेंदुसि ऐं भले ख़ुदकुशी करे छॾिया पर IMF ॾे कोन वेंदुसि। त हुन 7 महीना पूरो इंतज़ारु कयो ऐं उन खां पोइ इन सूरत ते IMF वियो जॾहिं पाकिस्तान वटि को रस्तो ई कोन हो त उन खां पोइ इहे सख़्तु तरीन कंडीशन्स जेके पाकिस्तान जी तारीख़ में हिन खां पहिरीं कोन मञियूं हुयूं, जंहिंमें ख़ासि तौर ते स्टेट बैंक खे IMF जे हवाले करणु या जेका कलेक्शन आहे हितां रियासत जी पाकिस्तान जे अंदरां उहा कलेक्शन जो सॼो निज़ाम, मॉनिटरिंग जो सॼो निज़ाम जेको आहे सो IMF जे माण्हुनि जे हवाले करणु ऐं उन्हनि जी फरमाइश ते हितां उन्हनि जा माण्हू जेके आहिनि से उन्हनि खे उहिदनि ते रखणु, इहे अहिड़ा ग़लति फ़ैसिला हुआ जंहिंजो नतीजो पाण सभु भोॻियूं पिया ऐं उहो मुसलसल भोॻींदासीं अञा ताईं। छो त जॾहिं मुआइदो का बि हुकूमत कंदी आहे त आलमी इदारनि सां त पोइ यकदमि का बि नई गवर्नमेंट अची उन्हनि खे तब्दील नथी करे सघे। उहो हिकिड़ा आलमी ज़ाब्ता वीर जी आहिनि साहब इहे सभु जंहिंखे शयूं त तव्हांखे ख़बर हुयूं न, उन बावजूद ज़रदारी साहब इहो छो पियो क्लेम करे त हिननि खां मुल्क न हली सघंदो, असां ई मुल्क खे हलाए सघूं था। इहा शइ त ऑलरेडी ख़बर हुई त इमरान हुकूमत जा जेके बि स्टेप्स आहिनि उहे ग़लति आहिनि या मुल्क ते अञा मुआशी बोझ वधियो आहे, महांगाई वधी आहे, उन्हनि जूं पॉलिसियूं नाकाम, उन्हनि ते तनक़ीद त तव्हां ई कंदा रहिया। ऐं असीं कंदा रहिया आहियूं, ग़लति पॉलिसियूं ऐं अञा बि करियूं पिया। ॻाल्हि इहा आहे त जेके ग़लति फ़ैसिला थिया उन जे नतीजे में
जेको नुक़सान थियो आहे उनखे सही करण जे लाइ, उनखे ठीक करण जे लाइ, उहे जेके ग़लत फ़ैसिला आहिनि उनखे तब्दील करण जे लाइ तव्हां थोरो टाइम दरकार हूंदो आहे। यकदमि हिकिड़े ॾींहुं अचो था ऐं ॿिए ॾींहुं तव्हां इहो नथा करे सघो त इहो बिल्कुलु ज़रदारी साहब ऐं जेके बि इत्तेहादी सभिनीनि जो गॾियल इहो रायो आहे, गॾियल इहो फ़ैसिलो आहे। पर हाणे हिन वक़्तु ॾिसो ॿ टे शयूं आहिनि जंहिंजे करे थोरो मामिलो मुंझियल आहे। हिकिड़े पासे इहो जेको इलेक्शन कराइण वारी जेका डिमांड अचे पई त भई जल्दी इलेक्शन करायो, जल्दी असांजो या जेके इत्तेहादी जमायतूं हिन वक़्तु गवर्नमेंट में आहिनि उन्हनि जो पहिरें ॾींहं खां इहो गॾियल फ़ैसिलो हुयो त पहिरीं चूंड सुधारा आणीबा, उन खां पोइ इलेक्शन कराइबी। पर उन खां विच में ॿ शयूं अहम आहिनि जेके इहा हुकूमत चाहे पई त असां करे वठूं, जंहिं अॼु बि इजलास थियो आहे, अञा उन प्रोसेस में शयूं आहिनि फाइनल के न थियूं आहिनि। त हाणे उन में हिकिड़ो चूंड सुधारण वारो मामिलो ज़ेर बहस आहे ऐं ॿियो त कहिड़ा फ़ैसिला कजनि जंहिंजे करे पोयों जेको नुक़सान थियो उनखे असां उनखे कंट्रोल करे सघिजे ऐं मुल्क खे सही डायरेक्शन, स्टेट खे सही डायरेक्शन वठी वञी सघे। ठीक, जामी साहब गुफ्तगू तव्हां ॿुधी वीरजी साहब जी। पीटीआई जो भी प्रेशर आहे, एमक्यूएम पाकिस्तान जे वफ़द बि वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई आहे, उन्हनि जो बि चवणु आहे त भई चूंड सुधारा जे करे आणण जी ज़रूरत आहे या चूंड सुधारा आणण घुर्जनि त पोइ हफ़्ते में भी तजवीज़ूं अची सघनि थियूं, इन में एतिरो डिले करण जी का जेको आहे सो जवाज़ कोन्हे को। जल्द इलेक्शन जो हुकूमत ते तमामु घणो प्रेशर आहे, मुआशी सूरत हाल तमामु घणी ख़राब आहे, हुकूमत कंफ्यूजन जो दबाव जो शिकार नज़र अचे थी, छा चवंदो? ॾिसो सभिनि हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका सूरत हाल हिन वक़्तु मुल्क जी आहे, यानी मुआशी तौर ते, सियासी तौर ते, सफ़ारती तौर ते, अंदरूनी तौर ते अमन अमान जे हवाले सां फेडरेशन तमामु हिकिड़ी फ्रेजाइल हिकिड़ी सूरत हाल में आहे, छाकाणि त पूरा पोणा 4 साल इमरान ख़ान जी हुकूमत को बि अमल कोन कयो आइन ते, उनजी पासदारी कोन कई। इदारा प्रॉपर जेके आहिनि, जेके वफ़ाक़ी हिसाब सां जिन कमु आहे उहो कमु न पियो हले। काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट जो किरदारु एतिरो ख़ासि इफेक्टिव कोन रहियो आहे। तव्हां ॾिसो पिया त पाणी जो बहरान बदतरीन सूरत अख़्तियार करे वियो आहे ऐं कोलिशन गवर्नमेंट आहे, पीपल्स पार्टी बि वेठी आहे, पर उनजे बावजूदि पाणी वारी सूरत हाल में इरसा चेयरमैन बि हितां सिंधु माण्हू वेठल आहे, पर उनजे बावजूदि बि जेके मुस्तक़िल मफ़ाद रखंदड़ क़ुवतूं आहिनि उहे निबिर न पियूं करे सघनि। त इहे सभई सूरत हालूं आहिनि जंहिंमें हिन वक़्तु मुल्क फाथल आहे। हाणे ज़ाहिर आहे त जेका इमरान ख़ान जी हुकूमत हुई, इन में त को शक न आहे त उहा हिकिड़ी मुकमल तरह नाकाम हुकूमत हुई, जंहिं वटि न को विज़न हो, न उनजो को इरादो हो ऐं उनजे बारे में इहो परसेप्शन बि दुरुस्त हो त उहा हुकूमत आंदी वई ख़ासि एजेंडा तहत। इन करे इमरान ख़ान त ज़ाहिर आहे त हिकिड़ो मुकमल हिकिड़ी नाकाम हुकूमत हुई। बसि मसइलो इहो आहे त जंहिं सूरत हाल में हिन वक़्तु मुल्क बीठल आहे, उन में कोलिशन गवर्नमेंट हिन सूरत हाल में को वॾो किरदारु अदा न करे सघंदी, अहिड़ो जंहिंमें मुल्क खे बहरान मां कढी सघे। ऐं ॿिए पासे इहो ई सबबु आहे जो नज़र पियो त इमरान पंहिंजो नवाज़ शरीफ़ ताज़ो गॾिजाणी कई आहे ऐं कोशिशि कई आहे, नओं डिस्कोर्स शुरू थियो आहे, मशावरत शुरू थी आहे त चूंडूं जेको चयो वियो पई त हाणे 2023 में थींदियूं, नज़र अचे पियो त चूंडुनि जे बारे में हाणे ख़ुदि मौजूदा कोलिशन गवर्नमेंट जूं जेके बुनियादी धुरियूं आहिनि उहे बि ज़हन ठाहे रहियूं आहिनि त हीउ जेकॾहिं हुकूमत वारो सिलसिलो डिघो टाइम हलियो त नुक़सानु थींदो कोलिशन गवर्नमेंट खे, उन्हनि पार्टियुनि खे, ऐं वरी बि उनजो टको पैसो फ़ाइदो जेको आहे उहो पीटीआई जी हुकूमत साबित खणंदी आहे, इमरान ख़ान खणंदो। इन सॼे मंज़रनामे में मां सम्झां थो त जेको ॿ पासा आहिनि। हिकिड़ो पासो इहो आहे त ठीकु आहे त जीअं त हुकूमत कोलिशन आहे, इन करे सभिनी धुरियुनि खे इहो ज़हन में आहे ज़ाहिर आहे हीअ उन्हनि जी का रेगुलर गवर्नमेंट न आहे, इन करे उहा जेका हिकिड़ी पॉलिटिकल विल हूंदी आहे, एजेंडा हूंदी आहे, या हुकूमत जी पंहिंजी का पॉलिसी हूंदी आहे, उहा हिन वक़्तु नज़र न पई अचे। हिकिड़ो फिल वक़्तु उहो हुननि इमरान ख़ान खे हटायो आहे ऐं सूरत हाल जो फ़ाइदो वरितो आहे, हुकूमत तब्दील कई आहे ऐं पंहिंजी हिकिड़ी ठाही आहे कोलिशन गवर्नमेंट। पर मसइला उते मौजूदु आहिनि ऐं हीउ बहरान अञा संगीन थींदो, घटिबो कोन्हे। पर जेका मां ॻाल्हि ॿी थो करणु चाहियां बुनियादी, उहा इहा आहे सभिनी त जेका ॻाल्हि मां बार बार चवंदो रहियो आहियां, उहा इहा आहे त ॾिसो हीअ जेके बुनियादी क्राइसिस आहिनि इहे रुॻो हिननि हुकूमतुनि जे तब्दील करण सां या वज़ीर आज़म तब्दील करण सां कोन ईंदा। मिसाल तौरु तव्हां ॾिसो त जेके मां 4-5 बुनियादी शयूं ॻाल्हाइणु चाहियां थो। मिसाल तौरु पाकिस्तान हिकिड़ी फेडरेशन आहे, उहा फेडरेशन तौरु कोन पई हलाई। हाणे उहा फेडरेशन पीटीआई वारनि त उनजो सवा खानो ख़राबु करे छॾियो, पर ईअं न आहे त जॾहिं PMLN जी हुकूमत हुई त फेडरेशन कमु करे रही, या उनखां पहिरीं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई त फेडरेशन कमु करे रही।
खुद पीपल्स पार्टी ऐं PMLN जे हुकूमतुनि तरमीम ते अमल कोन करायो प्रॉपरली। उन्हनि खे 10 साल उन्हनि खे वॾो टाइम मिलियो। उन्हनि खे त हिकिड़ो सुवाल इहो आहे त जेको असुल क्राइसिस आहे उनजा बुनियाद कहिड़ा आहिनि। बुनियाद इहो आहे त पाकिस्तान हिकिड़ी आइनी तरह फेडरेशन आहे ऐं फेडरेशन जो अमली तरह हिननि जो बिल्कुलु तरीक़ार जेको उजनाइण वारो आहे। ॿी ॻाल्हि त जेका इस्टेब्लिशमेंट जी जेका मुदाख़लत जेका हिन मुल्क जी हिकड़ी रियलिटी आहे हमेशह रही आहे, कॾहिं सिधी रही आहे कॾहिं अणसिधी रही आहे। कहिड़ी ज़मानत आहे या कहिड़ी का सूरत हाल आहे त इलेक्शन खां पोइ जेका गवर्नमेंट ईंदी उहा इस्टेब्लिशमेंट खे पंहिंजे दायरे में महदूद रखंदी ऐं उहा वाकई अहिड़ी ख़ुदमुख़्तार हूंदी। इहे साॻियूं हुकूमतूं पीपल्स पार्टी हुजे PMLN हुजे इहे 88 खां वठी बार बार ईंदियूं रहियूं आहिनि ऐं चवनि बि पाण था त असांखे का बि हुकूमत ख़ुदमुख़्तार न मिली आहे। पोइ हाणे कहिड़ी ज़मानत आहे त तव्हां जेकॾहिं इन करे चूंड सुधारा यकीनन अहम आहिनि, ज़रूरी आहिनि। मां सम्झां थो इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, पर चूंड सुधारा थी बि वेंदा ऐं जेकॾहिं इहे सियासी पार्टियूं वटि को जुरत न हूंदी, का पंहिंजी का विल न हूंदी ऐं उहा रिस्क न खणंदियूं, जेको मुआशी बहरान आहे जी जेको हिन मुल्क जो देवालो निकिरी चुको आहे मुआशी तरह। हाणे ज़ाहिर आहे त हिकिड़ो मुल्क जंहिंजी आबादी जेका आहे वञी 25 करोड़ ते पहुती आहे, उहा 25 करोड़ माण्हुनि जी आबादी जंहिंमें एतिरा सूबा आहिनि, एतिरा ज़िला आहिनि, उन मुल्क जे अंदरि पंहिंजी जेका पैदावार आहे उन वधाइण तरफ़ त को बि न ध्यानु आहे, न का स्ट्रेटजी आहे, न का हिकमत अमली आहे। हाणे हीउ जेको कर्ज़नि ते हलाइण वारो सिलसिलो आहे, ज़ाहिर आहे त इहो मॉडल ईअं न आहे त को PTI रुगो इख़्तियार कयो। PTI त उन में तमामु घणी तेज़ी आंदी, पर इहे साॻिया कर्ज़ PMLN खयां, इहे साॻिया कर्ज़ पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खयां ऐं जेका हुकूमतूं ईंदियूं उन्हनि वटि कहिड़ी जादू जी फ़िलहाल। सवाल इहो आहे त जेकॾहिं इहो जेको अंदाज़े हुक्मरानी आहे, इहो जेको रियासत जो पैटर्न आहे जंहिंमें तव्हां कॾहिं वठंदो अमेरिका खां, कॾहिं वठंदो CPEC खां, कॾहिं वर्ल्ड बैंक खां, IMF खां, हिकिड़ो मुल्क पंहिंजे पेरनि ते बीठल न आहे। ठीक, मतलब प्रॉपर का जामे पॉलिसी या हिकमत अमली ही माज़ी में भी हुकूमतूं न जोड़े सघियूं आहिनि। साॻी तरह आख़िरी ॻाल्हि मां कयां, तव्हां ॻाल्हि कई सवेर जेका अमन अमान जी तव्हां ॻाल्हि कई जी त दहशतगर्दी वरी शुरू थी वई आहे। ज़ाहिर आहे जॾहिं हुकूमतूं कमज़ोर हूंदियूं ऐं रियासत वधीक बहरान जो शिकार थींदी त सभई मर्ज़ साम्हूं निकिरी ईंदा। इन करे दहशतगर्द जेके कुवतूं आहिनि उहे को इहे पाण त कोन ठहियूं, उहे हिन मुल्क में पालियूं वयूं आहिनि, उन्हनि खे तातियो वियो आहे, उन्हनि खे जोड़ियो वियो आहे, उन्हनि खे तव्हां फ्री हैंड ॾिनो आहे। नतीजे में ऐं कॾहिं कॾहिं तव्हां सख़्ती कई त हाणे जॾहिं जॾहिं रियासत वधीक बहरान जो शिकार थिए थी ऐं वधीक हुकूमतूं कमज़ोर साम्हूं अचनि थियूं त ज़ाहिर आहे त उहे कुवतूं उनजो फ़ाइदो वठनि थियूं। उनमें बैन अल-अक़वामी कुवतूं हूंदियूं, उनमें इलाक़ाई कुवतूं हूंदियूं। त मां चवण ई थो घुरां त मजमूई तरह जेको रियासत जा बुनियादी तज़ाद आहिनि ऐं मसइल आहिनि उहे जेसि ताईं सिधा न करण जो इरादो साम्हूं न ईंदो त पोइ नवाज़ शरीफ़ अचे, शहबाज शरीफ़ अचे, बिलावल अचे, XYZ अचे, ही 19 जो फ़र्क़ु हूंदो, पर बुनियादी मामला हिन मुल्क जा सिधा कोन थींदा। जामी साहब उन तरफ़ त कंहिं बि हुकूमत 70 सालनि में शायदि कंहिं बि पार्टी न सोचियो आहे त जड़ खां जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल करण जी ज़रूरत आहे। PTI जो मौक़िफ़ ॾियण जे लाइ मंसूर शेख साहब असां सां गॾु आहिनि। मंसूर साहब, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, PTI बि इहो मुतालबो करे रही आहे डे वन खां, जॾहिं खां इमरान ख़ान वज़ीर आज़म न रहियो आहे, त भई फौरी तौर चूंडूं कराई वञनि, पर हुकूमत अञा ताईं कंफ्यूजन जो शिकार नज़र अचे थी। को फ़ैसिलो हुकूमत चाहे थी, पीपल्स पार्टी या नून लीग जूं वॾियूं जमातूं चाहिनि थियूं या JUIF चाहे थी त भई चूंड सुधारा आंदा वञनि, उन खां पोइ चूंडुनि तरफ़ वञिजे। जो चूंडुनि सुधारनि में कोई एतिराज़ कोन्हे, पर चूंडूं अनाउंस थींदियूं त चूंडूं सुधारा बि ईंदा न। जॾहिं असां चूंड सुधारा पिया करण वञूं त ओॾी महिल हिननि पार्टियुनि खे वॾा एतिराज़ हुया। ॻाल्हि इहा आहे त साईं चए पियो त इमरान ख़ान जी हुकूमत नाकाम। मां सम्झां थो त दुनिया में इहो मिसाल घटि मिलंदा आहिनि त जेकॾहिं कोई नाकाम हुकूमत वञे ऐं अवाम जो जुनून उनजे पुठियां हुजे त उहो छा साबित कंदो आहे। हिकिड़ी जमहूरी मुल्क में जिते कढियल हुकुमरान खे जॾहिं कढियो वेंदो आहे, नाकाम हुकुमरान खे, त माण्हू मिठाइयूं विराईंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु इमरान ख़ान जे पुठियां हिकिड़ी जुनूनियत आहे ऐं असीं चाहियूं था त इहो अवाम तय करे, छॾलाइ जामी चांडियो साहब तय कोन कंदो त उहा नाकाम हुई या कामयाबी, इहो मुल्क जो अवाम ऐं वोट तय कंदो।
ये किथां जी जमहूरियत है? दुनिया जी वाहिद जमहूरियत तव्हांखे मिलंदी जिते मेजॉरिटी पार्टी 155 वोट्स के ॿाहिरि कढी सियासी वोटनि वारनि खे हुकूमत में विहारियो वियो आहे। ठीकु आहे न? त ॻाल्हि इहा आहे त चूंड सुधारा बि ज़रूरी आहिनि जंहिं वजह सां मसाइला ई मुल्क फेस थो करे। उन जेको आहे सो जेका बुनियादी जेको मसइलो करप्शन हो उनखे जॾहिं असीं जड़ खां पकड़ण पिया वञूं ॾोही खे ख़तमु पिया करण वञूं त हिकिड़ो इदारो ॿधे पियो ॿियो छॾे पियो। इन लाइ असां रहंदा रहियासीं। हर इदारो पंहिंजे हदुनि में रही कमु कंदो त ही मुल्क हलंदो। इहो बि ज़रूरी आहे त सभु इदारा पंहिंजे हदुनि में रही हलनि। जेके जंहिंजा अख़्तियार आहिनि उहे पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु करे। त इहे सभु शयूं ज़रूरी आहिनि वेहनि असांखे तारीख़ ॾियनि। असां इहो ई था चऊं त चूंडनि जी डिमांड था कयूं। इहा गैर जमहूरी न आहे। ऐं हिननि जेके पाण में हिक ॿिए जूं जंगूं था कढनि, जेके पाण हिक पेज ते न आहिनि, जंहिंजो मैनिफेस्टो अलहदा आहे, जेके हिक ॿिए जा राइवल्स रहिया आहिनि, जेके हिक ॿिए खे सियासी केस, इमरान ख़ान खे त कोई बि सियासी केस न ठाहियो आहे। जेके हिननि जा करप्शन जा केस आहिनि, इमरान ख़ान त अञा घणो मौक़ो ई न मिलियो त हिन ते ठाहे। पुराणनि केसनि में हिननि खे सज़ा ॾियाराई त हिकिड़े खे सज़ा ॾिनी त साहब ॿाहिरि हली वियो, ॿिए जो ज़मानती वज़ीर आज़म थी वियो। त बुनियादी मसइलनि खे हल करणो पवंदो। हल वेही सभु मुल्क जा जेके समझदार माण्हू आहिनि, समझदार पॉलिटिकल पार्टी आहिनि, जेके साफ़ सुथरी पॉलिटिकल पार्टी आहिनि ऐं उन्हनि अंदरि जेके कारूं रिढूं आहिनि उन्हनि खे कढी हर कोई पंहिंजूं कारूं रिढूं पेश करे। त जिन मुल्क खे लुटियो आहे, जिन मुल्क खे तबाह कियो आहे, जेकॾहिं तव्हां बुनियादी मसइलो ई हल न कंदव उहा ई पीढ़ कमज़ोर हूंदी त मुल्क तरक़ी कोन कंदो। मंसूर साहब, तव्हां चओ त बुनियादी मसइलनि जो हल कढियो वञे, पर हर नई ईंदड़ हुकूमत गुज़िरियल हुकूमतनि जी करप्शन जूं कहाणियूं साम्हूं खणी ईंदी आहे। हाणे मुल्क जो मंसूर साहब, हर जेका असां नई हुकूमत गुज़िरियल हुकूमत जूं करप्शन जूं कहाणियूं खणी ईंदी आहे ऐं का बि अहिड़ी हुकूमत कोन्हे जेका चई वञे त पोइ हुकूमत को हिकु अधु बहितर कमु कयो हुजे। वीर जी कोहली साहब, गुफ़्तगू तव्हां ॿुधी। जामी साहब जो चवणो त आइनी फेडरेशन ई मुल्क आहे, अमली तौर उन ते कमु न कयो वियो। पीपल्स पार्टी हुजे या नून लीग हुजे, अरिड़हीं तरमीम ते मुकमल जेको आहे सो उनजी रूह मूजिबि उन ते कमु न कयो वियो। मंसूर साहब जो चवणु हो त डेट त अनाउंस कई वञे न इलेक्शन जी, चूंड सुधारा भले आंदा वञनि, हूअं बि PTI पारां डेड लाइन ॾिनी वई आहे त भई 20 मई ताईं जेको आहे सो इलेक्शन जे तारीख़ जो ज़रूरु जेको आहे सो ऐलान कयो वञे। इन खां अलावा मंसूर साहब इहा बि ॻाल्हि कई त हिकु पेज ते ही जेका गॾियल हुकूमत में जेके पार्टियूं शामिल आहिनि उहे पाण ई हिकु पेज ते कोन्हनि, त उहे फ़ैसिलो कीअं करे सघंदियूं? न, पहिरीं ॻाल्हि इहा त ही PTI जी हुकूमत कोन्हे जेका को बि अखियूं पूरे ऐलान करे छॾे। जीअं हिन खां पहिरीं तव्हां ॾिठो त इलाही ताक़तवर इदारा ऐं रियासती मज़बूत इदारा जिन जा नोटिफिकेशन निकिता ऐं पोइ टे दफ़ा तब्दील थिया। अहिड़े क़िस्म सां कई दफ़ा बयान जारी थिया ऐं पोइ वरी तब्दील थिया। कई दफ़ा माण्हुनि जूं तब्दीलियूं थियूं, ट्रांसफर थिया, वरी माण्हू ॿीहर बहाल थिया। थी उहा यूटर्न हुकूमत न आहे, ही संजीदा हुकूमत आहे ऐं जॾहिं फ़ैसिलो वठंदी का संजीदा फ़ैसिलो वठी उन में को बि यूटर्न कोन हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त ॾिसो, गॾियल तौर ते जॾहिं फ़ैसिला थींदा आहिनि त उन में पोयां खां 3 साल में जेको बिगाड़ पैदा थियो आहे रियासती इदारनि जो, ख़ासि तौर पाकिस्तान तारीख़ में इन खां पहिरीं कंहिं बि हुकूमत वक़्त जी हुकूमत पंहिंजे इदारे जे, पंहिंजी रियासत जे हिकिड़े आइनी इदारे ते ओड़े क़िस्म सां तनक़ीद, सिर्फ़ु तनक़ीद न पर उनको आग लगा दो, जला दो, इलेक्शन कमीशन को बाहि लगा दो या अदलिया जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस, जंहिं तरीक़े सां हिननि सॼो मुतनाज़ा ठाहियो आहे, जंहिं इदारनि जे विच में टकराव पैदा कयो आहे, त उन समूरनि इदारनि खे पंहिंजे उन हिकिड़ी पोज़ीशन ते या हिकु पेज ते आणण में थोरो वक़्तु लॻंदो। सभिनि जो एतमाद हिकिड़े पासे इलेक्शन कमीशन जेको आहे सो उन ते एतिराज़ पे कया, कोई 27-28 नुक़्ता उन्हनि चयो त असांखे एतिराज़ आहिनि, हिन तरीक़े सां इलेक्शन न पई करे सघिजे। ऐं ॿिए पासे PTI हुकूमत हुई जेका बज़िद हुई त असां न ईअं ई कराईंदासीं इलेक्शन। त हीअ जेका जहिड़ो बिगाड़ पैदा थियो आहे उनखे ठीक करण में मूंखे लॻे थो त, पर न इन में ईअं न आहे को कि हिन ते का हुकूमत अमली न जोड़े सघिया आहियूं। हुन ते कंहिं हद ताईं शयूं थियूं आहिनि, पर हाणे जेसीं ताईं उहे मैच्योर नथियूं थियनि, जेसीं ताईं उहे फाइनलाइज़ नथियूं थियनि, तेसीं ताईं उहे मीडिया जे साम्हूं न पिया आणे सघनि। पर असांखे इहा ख़बर ज़रूरु आहे त काफ़ी हद ताईं शयूं मैच्योर थियूं आहिनि। जेसीं ताईं जामी साहब ॾाढी बहितरीनु ॻाल्हि कई आहे। जामी साहब खे जस हुजे, हुन हमेशह 18वीं तरमीम में आइनी बालादस्ती लाइ तमामु बहितरीनु कमु कयो आहे।
नौजवान खे ख़ासि करे तरबियत ॾिनी आहे। इहो असांजे समाज में सम्झो त रियासत में हिकिड़ो बहितरीन अमल आहे जेको हुजणु खपे। हा, आइन जी जेसीं ताईं इज़त न हूंदी तेसीं ताईं रियासत अॻिते न वधी सघंदी। इन में को शक न आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी आइन जी ख़ालिक आहे ऐं अहिड़ी तरमीम पाकिस्तान पीपल्स पार्टी जी महिनत ऐं उन जी हुकूमत जे दौर में आयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साफ़ ऐं क्लियर चिटो मौक़िफ़ आहे त अरिड़हीं तरमीम जे हिकिड़े नुक़्ते ते बि असां पोइते कोन हटंदासीं। पहिरें ॾींहं खां आहे। हा, उन में गैप्स ज़रूर आहिनि त आइन खे जहिड़े तरीक़े सां हिकिड़ो असांजो माना छा चऊं त मुक़दस डॉक्यूमेंट आहे। उहो डॉक्यूमेंट आहे जेको आइन रियासत ऐं अवाम जे विच में हिकिड़ो मुआहिदो खणी चइजे, पर उनखे उहा इज़त न मिली सघी आहे। उहो पाकिस्तान आहे जंहिंमें वक़्त जी हुकूमत मिसल इमरान ख़ान जी हुकूमत हुई। तव्हां ॾिसो त असां वटि जेको पार्लियामेंट निज़ाम ही जॾहिं अपोज़िशन में हूंदा हुआ तॾहिं पार्लियामेंट ते लानतूं विझंदा हुआ ऐं गैर आइनी ऐं गैर कानूनी कमल कंदा हुआ ऐं रियासत जे ख़िलाफ़ बग़ावत, रियासत को टैक्स न ॾियणु ऐं जेका सो टैक्स न ॾियणु, बिल साड़णु, यूटिलिटी जा बिल साड़णु। ऐं पोइ जॾहिं हुकूमत में आया तॾहिं बि हिननि पार्लियामेंट निज़ाम ऐं आइन जी इज़त न कई। माना ही वज़ीर आज़म हिकिड़ो बीही करे चवे त हिकिड़ो जेल रूल आहे, उन में कैदियुनि जा हिकिड़ा ज़ाब्ता आहिनि, उहे असुल ठहियल आहिनि। जेको बि कैदी आहे उहो कैदी आहे, पर कैदियुनि जा बि राइट्स आहिनि। पर हिकिड़ो वज़ीर आज़म बीही चवे त हिन कैदियुनि खे सहूलियतूं कोन ॾींदुसि। हिकिड़ो वज़ीर आज़म चवे त भई पाकिस्तान जो नेशनल असेंबली पाकिस्तान जो हिकिड़ो मुक़दस इदारो आहे ऐं सभिनी जो 22 करोड़ माण्हुनि जो नुमाइंदा इदारो आहे। उनजो हिकिड़ो चूंडियल नुमाइंदो आहे MNA ऐं पाकिस्तान जो आइन, पाकिस्तान जो कानून ऐं असेंबली जा रूल चवनि था त उनखे प्रोटेक्शन ऑर्डर मिलणो आहे। वज़ीर आज़म बीही करे ऐलान थो करे त उनखे आउं कोन ॾींदुसि। त माना आइन खां ऐं कानून खां बालातर हटी करे जॾहिं मुखालिफ़ में हुआ तॾहिं लानतूं विझंदा हुआ ऐं जॾहिं हुकूमत में आया तॾहिं बि हिननि उन पार्लियामेंट निज़ाम खे इज़त न ॾिनी। हिननि पार्लियामेंट खे इज़त कोन ॾिनी ऐं हुननि पार्लियामेंट ते लानतूं विधियूं ऐं बाईपास करे हिननि सदारती ऑर्डिनेंस ते पंहिंजो गुज़ारो 4 साल हलायो। पर उहा ई साॻी जेका आइनी हिकिड़ो इदारो आहे पार्लियामेंट, उन्हनि हिननि खे हींअर जेको आहे बरतरफ़ करे घर बेड़ो कयो आहे। ऐं सम्झां थो त का बि वक़्त जी हुकूमत जेकॾहिं आइन जी इज़त न कंदी ऐं पार्लियामेंट निज़ाम जी इज़त न कंदी त उन सां न सिर्फ़ु असांजूं हुकूमतूं ऐं असांजो पार्लियामेंट निज़ाम कमज़ोर थींदो, रियासत कमज़ोर थींदी। आइन कमज़ोर थींदो त असांजी रियासत जो निज़ाम कमज़ोर थींदो। उन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन ते मुतफ़िक़ा तौर ऐं बार बार इहा पंहिंजो वज़ाहत करे चुकी आहे त असां आइन जे मामले में असां आइन जा ख़ालिक आहियूं ऐं आइन में अहिड़ी तरमीम असां जेको आहे उन ते वॾी मुशावरत सां ऐं समूरनि पार्टियुनि खे एतमाद वठी करे उन में तरमीम आंदी आहे ऐं उन में समूरियूं जेके डिक्टेटर जे दौर जूं जेके तरमीमूं थियल हुयूं 17 तरमीमूं सभु वापसि कयूं आहिनि ऐं आइन खे असली सूरत में बहाल कयो आहे। सो इहो त क्रेडिट आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ऐं उहो असां कंहिं बि सूरत में उनखे हिकु डॉट ते बि असां बैक कोन थींदासीं ऐं उनजी अमल दरामद ते बि असां सभिनी खां अॻियां हूंदासीं। ठीकु, जावेद साहब गुफ़्तगू तव्हां ॿुधी, वीर जी साहब इहा ॻाल्हि कई त शयूं मैच्योर थी चुकियूं आहिनि, जल्द जेके आहिनि से इहे फ़ैसिला साम्हूं ईंदा, हिन जो ऐलान कयो वेंदो। एक्सपेक्टेड आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे या परीहं क़ौम खे हिन हवाले सां पंहिंजे फ़ैसिलनि जे हवाले सां एतमाद में पिणु वठे। दहशतगर्दी जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त दहशतगर्दी हिकिड़ो वॾो चैलेंज हिल ताईं रहियो आहे, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी सेंसिटिव नज़र अचे थी। 1 महीने अंदरि 3 दहशतगर्दी जो वॾो वाक़ियो सिंध जी राजधानी कराची में, इंतरा जा वाक़िया, छा था सम्झो हुकूमत लाइ दहशतगर्दी हिन वक़्तु वॾो चैलेंज बणियल आहे? सभिनि मां तव्हांजी ॻाल्हि ते खां अॻु में जेका शेख साहब ॻाल्हि कई, मां थोरो हुन ते राय ॾेई तव्हांजी ॻाल्हि ते। साईं शेख साहब ॻाल्हि कई त PTI खे हुकूमत खे इमरान ख़ान खे लहण खां पोइ बि वॾो रिस्पॉन्स मिली रहियो आहे। पाकिस्तान 25 करोड़ माण्हू जो मुल्क आहे ऐं 40, 50 या 60 हज़ार माण्हुनि जे कंहिं जलसे या जुलूस खे बुनियाद ते इहा राय नथी क़ाइमु करे सघिजे त पोइ इन जो मतिलबु आहे त को सॼे मुल्क जा माण्हू इमरान ख़ान जे पोयां आहिनि ऐं PTI जी हुकूमत ते वञण ते मातम करे रहिया आहिनि। ॿाहिरां पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, उनजी स्ट्रेंथ आहे, इन में कोई शक न आहे त PTI जी इहा कैपेसिटी आहे या स्ट्रेंथ आहे त उहा 50,000 लख 2 लख कुझु माण्हू यकीनन गॾु करे सघे थी, गॾु कंदा रहिया आहिनि। इन जो कतई इहो मतिलबु न आहे त को मुल्क जा 25 करोड़ माण्हू उनजे पोयां आहिनि। मां तव्हांखे मिसाल ॾियणु चाहियां थो या सवाल रखणु चाहियां थो, छा इन्हनि जलसनि में हिन मुल्क जा हारी शामिल आहिनि? छा इन्हनि जलसनि में हिन मुल्क जा मज़दूर शामिल आहिनि? छा इन्हनि जलसनि में हिन मुल्क जे ॿहिराड़ी जा माण्हू शामिल आहिनि? छा इन्हनि जलसनि में हिन मुल्क जे नौजवाननि जी मेजॉरिटी शामिल आहे? इहा अपर मिडिल क्लास जी घणे भाङे डेमोग्राफी आहे जेका हिन मौजूदा बहरान खे भोॻे ई कोन पई। इन करे उहा ज़ाहिर आहे त घणे भाङे ऐं इमरान ख़ान साहब जी जेके तकरीरूं ॿुधूं पिया जेके करे पियो हींअर,
मजाल है जो मुल्क जे सरजमीन जे बुहरान जे बारे में का गुफ्तगू करे, महांगाई कीअं थी, मामला कीअं आहिनि, मुल्क में छा आहे, वरी साॻी रियासत मदीना, वरी साॻी जेके उहे ॻाल्हियूं ऐं फर्ज़ी किसा कहाणियूं। इमरान ख़ान साहब जो पेर ते पट ते पेर ई न आहे, हुनजे सॼे गुफ्तगू में रुगो ख़याली ॻाल्हियूं आहिनि, फर्ज़ी ॻाल्हियूं आहिनि, ऐं हुनजो को हिन मुल्क जे सूरत हाल सां, अवाम जी सूरत हाल सां ॿुधाए न को। का गुफ्तगू त करे त का महांगाई छो थी आहे, मुल्क जो क्राइसिस छा आहे। ऐं मिसाल तो मां तव्हांखे ॾियां, कल्ह मूं हुनजी तकरीर ॿुधी पए, हुनजी माफ़ कजो मां इस्तेमालु थो कयां लफ़्ज़ ॾुखियो, त हुनजी जेका हिकिड़ी सियासी जेका बदयांती जो तव्हां मिसाल ॾिसो, त हू बार बार चए थो त PMLN ऐं पीपल्स पार्टी जे हुकूमत में ड्रोन अटैक थिया ऐं उन्हनि ज़बान मां लफ़्ज़ न पुछियो। इहा ॻाल्हि सही आहे, पर छा इमरान ख़ान चवंदो त पोइ उन ज़माने में एस्टेब्लिशमेंट केॾांहुं वई? जंहिं ज़माने में ड्रोन अटैक थी रहा उन ज़माने में पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट उनजे केॾांहुं वई? पर इमरान ख़ान कॾहिं कोन ॻाल्हाईंदो हुन बारे में। त इमरान ख़ान साहब जे जेके जलसनि में माण्हू अचनि था, उहे हिकिड़ो ख़ासि डेमोग्राफी आहे अर्बन मिडिल क्लास जी। हिन मुल्क जा मज़दूर, हिन मुल्क जा हारी, हिन मुल्क जूं आम बहाड़ी जूं मायूं, नौजवान, हिन लोअर मिडिल क्लास जा माण्हू किथे आहिनि जलसनि में? इन करे हिकिड़ी रौशेबाज़ क़िस्म जा हिकिड़ा शहरी जलसा आहिनि जंहिंजे अंदरि गुफ्तगू जो को मयार न आहे, ऐं उन गुफ्तगू जो को तालुक न आहे हिन मुल्क जे अवाम जे सूरत हाल सां, रियासत जे बुहरान सां। ऐं पोणा 4 साल उन्हनि छा कयो, को ज़िक्र न आहे पंहिंजी कारकर्दगी जो, पंहिंजी सूरत हाल जो। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो हू हिकिड़ी नफ़्सियाती सूरत हाल में आहे, साॻियो रेटरिक, साॻियूं फर्ज़ी ॻाल्हियूं, हुनजे गुफ्तगूअ जो को तालुक न आहे पाकिस्तान जे माण्हुनि जी हालतुनि सां। हाणे अचूं था तव्हां वारी ॻाल्हि ते, दहशतगर्दी। इन करे शेख साहब खां माज़रत सां, इहे जेके जलसा आहिनि इहे कंहिं बि सूरत में पैमानो न आहिनि इन ॻाल्हि जो नतीजो कढण जे लाइ त को माण्हू वॾा के तमामु अफ़सोस जी सूरत हाल में इमरान ख़ान छो वियो आहे। इमरान ख़ान जी हुकूमत हिकिड़ी मुकमल तरह नाकाम ऐं नाअहल हुकूमत हुई, ऐं उन हुकूमत हिन मुल्क जे अंदरि आइन जो को एतिराम न कयो, सूबाई ख़ुदमुख़्तारी जो को एतिराम न कयो, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो को एतिराम न कयो। ऐं जेको सॼा जो वेठो ख़बरूं करे त मां क़ौमी आज़ादी जो अलमबरदार आहियां, इहो साॻियो इमरान ख़ान विकिणी आयो अमेरिका वटि ट्रंप जे ज़माने में, IMF वर्ल्ड बैंक। छा आहे इहो? इन करे इहो माण्हुनि जे अखियुनि में धूड़ ॾियण जे बराबरि आहे। त इन करे इमरान, हा, पीपल्स पार्टी ऐं PMLN कहिड़ा आसमान ॾारींदियूं उन बारे में का ख़ुशफ़हमी न आहे, पर इन जो को कतई मतिलबु न आहे त को इमरान ख़ान वटि को वाक़ई हिन मुल्क जो को तर्जुमो आहे, को जेन्युइन माण्हू आहे। इमरान ख़ान जी जेका हीअ सॼी मुहिम आहे उहा वरी साॻियनि बुनियादनि ते आहे। हाणे चऊं था तव्हांजी आख़िरी ॻाल्हि ते, ऐं ख़ुदि इन ॻाल्हि खे थो मां जोड़ियां त मुल्क में दहशतगर्दी छो रही आहे, छो मौजूदु आहे। इमरान ख़ान जी ज़बान सड़ी पवे जेकॾहिं इमरान ख़ान कॾहिं ॻाल्हाए तालिबानाइज़ेशन ते, कॾहिं ॻाल्हाए मज़हबी दहशतगर्दी ते, कॾहिं ॻाल्हाए फ़िरके वारियत ते, कॾहिं ॻाल्हाए उन्हनि क़ुवतुनि जी बैन अल-अक़वामी गठजोड़ सां, कॾहिं ॻाल्हाए अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते, हे गुड़ तालिबान बे तालिबान। त मां सम्झां थो हिन वक़्तु जेका हीअ सूरत हाल आहे मुल्क जे अंदरि जो, वरी त मूं सवेर तव्हांखे चयो त ज़ाहिर आहे त दहशतगर्द क़ुवतूं को पाण मुरादो कोन पैदा थियूं हिन मुल्क में। हिन मुल्क में इहे क़ुवतूं पैदा कयूं वयूं, इहे क़ुवतूं पालियूं वयूं, उन्हनि खे इस्तेमालु कयो वियो आहे जमहूरी ऐं क़ौमी ऐं अवामी हक़नि जे तहरीकुनि जे ख़िलाफ़ ऐं बैन अल-अक़वामी तनाज़ुर में बि। इन करे ज़ाहिर आहे त जॾहिं रियासत वधीक बहरान जो शिकार थिए थी, जॾहिं हुकूमतूं वधीक कमज़ोर सूरत हाल में साम्हूं अचनि थियूं, त उहे क़ुवतूं बि उनजो फ़ाइदो वठनि थियूं। ऐं हिन वक़्तु नज़र ईअं पियो अचे त उहे क़ुवतूं वरी निकिरी आयूं चुभड़े मां। पर इहो जेको दहशतगर्दी जी सूरत हाल सां निबरण वारो मसइलो आहे, इहा ॻाल्हि मां अॻे बि लिखी चुको आहियां, बार बार करे चुका आहियूं। ॻाल्हि उहा आहे त जेसि ताईं रियासत पंहिंजी पॉलिसी तब्दील न कंदी, त हिन क़िस्म जे क़ुवतुनि खे पैदा करण जो धंधो मुकमल तरह ऐं हतमी तरह बंदि कयो वञे। ऐं सियासी हुकूमतूं बि उन बारे में मसलत पसंदी खां ॿाहिरि निकिरंदियूं, ऐं उन में सभई क़ुवतूं साॻे सुफ़े ते। इन करे दहशतगर्दी को मामूली मामिलो न आहे, उनजा बैन अल-अक़वामी लिंक्स आहिनि, उनजा इलाक़ाई लिंक्स आहिनि, डोमेस्टिक लिंक्स आहिनि, उनजो तालुक़ु आहे स्टेट सां। इन करे पाकिस्तान गुज़िरियल पूरा 50 साल इन बाहि में साड़ियो आहे हिन मुल्क खे, हिन मुल्क जे अवाम खे, माण्हुनि खे। इन करे जेसि ताईं बुनियादी पॉलिसी तब्दील न थींदी, तेसि ताईं इहे क़ुवतूं ख़तमु न थींदियूं पाकिस्तान। ठीकु, मंसूर साहब गुफ़्तगू तव्हां ॿुधी छा चवंदव?
हाँ जो अर्ज कंदुसि जामी साहब के जामी साहब बिल्कुल क्लियर या ॻाल्हि कई त मजमूओ ॾिसी करे नथो चई सघे त इमरान खान को एतिरो पॉपुलर आहे जी जलसा थिया आहिनि उनमें जेकॾहिं साईं खे कोई मजदूर कोई मिडिल क्लास कोई लोअर मिडिल क्लास कोई व्यवहारी नज़र न आयो आहे त या त अखियुनि ते जेको आहे सो चश्मो साईं जो ठीकु न आहे या त साईं नुमाइंदो थी चुकियो आहे कंहिं पॉलिटिकल पार्टी जो हिन वक़्तु जेको तजियो आहे उहो टोटल इमरान खान जे ख़िलाफ़ आहे रवैयो। ॻाल्हि इहा आहे त असीं डिमांड कहिड़ी था कयूं ऐं 18th अमेंडमेंट जी 18th अमेंडमेंट पहिरियों सिंध गवर्नमेंट खां त पुछो त जेको लोकल गवर्नमेंट आहे उन ते छो नथा अकॉर्डिंग टू 18th अमेंडमेंट खां 3 पिलर आहिनि गवर्नमेंट जा फेडरल गवर्नमेंट प्रोविंशियल गवर्नमेंट लोकल गवर्नमेंट ठीकु आहे न डेवोल्यूशन ऑफ पावर जेको थियो फेडरल खां प्रोविंशियल थियो प्रोविंशियल खां लोकल गवर्नमेंट ॾे थियो आहे आम माण्हू ॾे वञिणो आहे उहे को नथा कनि इहा आहे 18th अमेंडमेंट जिन ते अमल करण लाइ सिंध गवर्नमेंट तयारु न आहे जंहिंजे करे असांखे कोर्टुनि में वञिणो पियो आहे। ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि ठीकु थो करे त जेसिताईं बुनियादी ढांचे खे ठीकु न करणो पवंदो त मुल्क मां उहा ई अॻु में मां बि ॻाल्हि कई त जेसिताईं बुनियादु ठीकु न हूंदो त केतिरी बि मंज़िला बिल्डिंग करणो उहा हिकिड़े हवा जे झोंके सां उॾी वेंदी आहे त उहो इलेक्शन अनाउंस कर वेहनि जेके जेके तब्दीलियूं आहिनि मां चयो हर इदारो पंहिंजे जेके बि हुन जा अख़्तियारात आहिनि उनखे उहो इस्तेमालु कया वञनि ॿिए जा कंहिंजा इनक्रोच न करे पार हर इदारो पंहिंजे हदुनि में रही कमु करे त मुल्क हलंदा आहिनि त इहे ठीकु थो चए जानी साहब त उन्हनि खे ठीकु करिणो पवंदो पर ठीकु करण लाइ ईअं त न आहे त मिनॉरिटी अचे फ़ैसिलो करे मेजॉरिटी खे ॿाहिरि कढी त तव्हां इलेक्शन अनाउंस कयो ऐं वियो ठीकु आहे इहे सभु ठीकु करण लाइ तयारु आहियूं ताकी जेकॾहिं इमरान ख़ान जी ॻाल्हि में दम न हुजे हा त अवाम कोन पुठियां अचे हिन मुल्क में इहे जलसा ऐं अवामी मोट ई तय कंदी आहे असां त आइनी डिमांड था कयूं त अवाम खे फ़ैसिलो करणो हूंदो आहे उन ॾे वापसि हलो ठीकु त ॻाल्हि इहा आहे त कोई गैर आइनी डिमांड त आहे ई कोन जिते एतिरो रिएक्शन आहे हिननि खां संभालजे कोन थी हुकूमत ॾींहों ॾींहुं रिज़र्व पोइ था वञनि असां कीअं डॉलर रिज़र्व वधायासीं कहिड़ा हालात आहिनि साईं तुते छा कयो साईं एक्सपोर्ट जेको आहे सो जेका एक्सपोर्ट $1 बिलियन ठीक वीर जी साहब गुफ्तगू ता बुधी मंसूर साहब जो चवण हो तो आईनी असा मुतालबो कयूं था असा को गैर आईनी मुतालबो कोने को फौरी तौर जो कसो चूंडू कराई वजन अब जामी साहब या गाल कई तो बुनियादी मसला हल करने की जरूरत है 70 सालन का मुख्तलिफ पार्टियों इक़्तिदार में रही उन्होंने कदे बुनियादी मसला हल करण तरफ इन तरह जी न ध्यान दिनो न एडी का जामे पॉलिसी ठाई है जिन नतीजो यो है तो अज पाकिस्तान बदतरीन मुआशी और सियासी बहरान जो शिकार है दहशतगर्दी जो शिकार है बिल्कुल इन गाल से एग्री आया तो 70 सालन में जेड़े तरीके से तरक्की करण खपे है रियासत में मुल्क तरक्की करण खपे है या जहाँ तरीके से सियासी मैच्योरिटी पैदा थियण खपे है रियासत असांजी सियासी जमातन में सियासी पार्टिन में ओड़े तरीके से न थी सघिया आहियूं ऐं उनजी तारीख़ ऐं उनजी वजह तव्हांजे साम्हूं आहे त उहो असां उहा रियासत आहियूं उहो मुल्क आहियूं जिते 70 सालन में कोई लगभग 50 खन सालन जे असांजो आइन मोतल रहियो ऐं सियासी पार्टियूं जंहिं साज़िश या जंहिं छा चइजे निशाने ते रहियूं त जंहिं भोगियो त उहो कंहिं हिकिड़ो शेर आहे न त असां उहो भोगियो जेको असां उहो ई भुगताए जो असां कयो ई कोन हो चवण जो मतिलबु इहो आहे सभिनि त असां मौजूदा जेका तरीक़े सां पार्टियूं हिते क्रिएट थियूं हथ वठी पार्टियूं पैदा कयूं वियूं जंहिं तरीक़े सां रातो रात इमरान खान ऐं पीटीआई खे जोड़े हितां हुतां जी सब जमातन खे मजबूर करे जेको पोइ बाद में साम्हूं आयो त असांखे वीर जी साहब ओवरऑल सिर्फ पीटीआई जी ॻाल्हि न पई थे ओवरऑल सॼी ॻाल्हि थे पई त पीपल्स पार्टी भी केतिरा ई साल इक़्तिदार में रही आहे नून लीग ॿियूं जमातूं भी रहियूं आहिनि पाकिस्तान जी संजीदा हवाले सां पॉलिसियुनि जे हवाले सां कंहिं बि पार्टी संजीदगी सां हिन तरह उपा न खयां आहिनि न ॾिसो ॻाल्हि इहा आहे त उहो मुल्क आहे जेको 26 साल बग़ैर आइन जे हलियो ऐं उनखां पोइ जॾहिं का संजीदा गवर्नमेंट अचे थी ऐं अवामी गवर्नमेंट अचे थी त उहे स्ट्रक्चर जोड़नि था हिकिड़ो निज़ाम जोड़नि था हिकिड़ो आइन जोड़नि था
ऐं उन खां पोइ उन आइन जे ख़िलाफ़ साज़िश थियनि थियूं, उन पार्टी जे ख़िलाफ़ साज़िश थियनि थियूं, ऐं उहो जेको जंहिं हिन मुल्क खे पाकिस्तान जो आइन ॾिनो, जंहिं खे हिन मुल्क खे एटमी प्रोग्राम ॾिनो, उनखे हिकिड़ी साज़िश तहत फांसी चाढ़ियो वञे थो। त इहो ॾिसो, उन खां पोइ मोहतरमा अचे थी इंटरनेशनल लेवल ते पंहिंजो पाण मञराए थी, इंटरनेशनल लेवल ते इंटरनेशनल कम्युनिटियुनि सां गॾु वेही करे उन लेवल जी सियासत करे थी, ऐं रियासत खे दुनिया लेवल ताईं मुतारफ़ कराए थी, अॻिते वठी वञे थी उनखे जंहिं साज़िश सां। पर उहा ई साॻी साज़िश आहे जेका सोच हींअर इमरान खान रखे थो। इमरान खान ॾिसो, जंहिं सोच या जंहिं इदारे त न चइजे, पर जंहिं सोच मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो खे क़त्ल कयो, इमरान खान उनजी वकालत कंदो रहियो, ऐं इमरान खान उन्हनि जे हथां जो पासो अॻिते आयो। ऐं मूंखे हींअर इहो मुतालबो मूंखे न करणु खपे हिन लेवल ते, हिकिड़े वॾे चैनल ते वेठो आहियां, पर इहो सम्झां थो, मुंहिंजो ज़ाती इहो ख़्यालु आहे त जंहिं ॾींहं खां इमरान खान हुकूमत खां हटियो आहे या उनखे कढियो वियो आहे, उन ॾींहं खां वरी उहे जिनजी वकालत कंदो रहियो, जंहिंजी ऑफिसूं खोलण लाइ वकालत कंदो रहियो, जंहिंखे मासूम चवंदो रहियो, ऐं जंहिंजी बार बार जो पास उनखे इन फॉरम ते आणण जी ॻाल्हि कंदो रहियो, उन साॻी इंतहा पसंदी सोच अॼु वरी ॿीहर असां वटि दहशतगर्दी शुरू कई आहे। हिनखे वसी तरह नेशनल लेवल ते हिकिड़ी कमीशन जोड़णु खपे, पूरी इन्वेस्टिगेशन करणु खपे, ऐं उन में इमरान खान जी पॉलिसीज़ खे बि सामने पेश कयो वञे। वॾी महिरबानी विरजी साहब, वॾी महिरबानी जामी चांडियो साहब, मंसूर शेख साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पार्टियुनि वटि नज़रिया ऐं नारा त आहिनि, पर मुल्क खे मज़बूत करण जे लाइ उन्हनि वटि को जामे प्लान कोन्हे को त मुल्क जे स्ट्रक्चर खे या मुल्क जी मुआशी, सियासी, इक़्तिसादी सूरत हाल खे मज़बूत करे सघिजे ऐं मुल्क खे दहशतगर्दी खां पाक करे सघिजे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।